ओम शांति। अदिति मिली तारीख है 25/12/2023। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाप हर ॻाल्हि में कल्याणकारी आहे। हिन करे जो डायरेक्शन मिलंदो आहे हुन में आनाकानी न करे श्रीमत ते सदा हलंदा रहो। बाप हर ॻाल्हि में कल्याणकारी आहे, हिन करे जो डायरेक्शन मिलंदी आहे हुन ते आनाकानी न करे श्रीमत ते हलंदा हलो। प्रश्न नौदा भक्ति और नौदा पढ़ाई ॿिन्हिनि में जो प्राप्ति थींदी आहे हुन में छा अंतर आहे? उत्तर आहे नौदा भक्ति सां सिर्फ़ु साक्षात्कार थींदो आहे। जे कृष्ण जा भक्त हूंदा आहिनि त उन्हनि जो श्री कृष्ण जो साक्षात्कार थींदो, रास शादी कंदा, लेकिन उहो कोई वैकुंठ पुरी में व कृष्णपुरी में न वञी सघंदा आहिनि। तव्हां ॿार नौदा पढ़ाई पढ़ंदा आहियो जंहिंसां असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी आहे। हिन पढ़ाई सां तव्हां वैकुंठ पुरी में हली वेंदा। गीता अॼु न त कल्ह। ओम शांति। इहे कंहिं चयो कि घर हल। कंहिंजो ॿारु रुठी करे हली वेंदो आहे त मित्र संबंधी आदि हुनखे पिछाड़ी वेंदा आहिनि, चईंदा आहिनि रुठंदो छो आहे, हाणे घर हल। इहे बेहद जो बाप अची करे सभु ॿारनि खे चईंदो आहे। बाप बि आहे, दादा बि आहे, जिस्मानी बि आहे त रूहानी बि आहे। चईंदा आहिनि हे ॿार हाणे घर हलो, राति पूरी थी, हाणे ॾींहुं थियणो आहे। इहे थी वई ज्ञान जी ॻाल्हियूं। ब्रह्मा जी राति, ब्रह्मा जो ॾींहुं, इहे कंहिं सम्झायो? बाप वेई ब्रह्मा ऐं ब्रह्म कुमारनि खे सम्झाईंदा आहिनि। अधु कल्प राति अर्थात पतित रावण राज्य अथवा भ्रष्टाचारी राज्य, छो जी आसरी मत ते हलंदा आहिनि। हाणे तव्हां श्रीमत ते आहियो। श्रीमत बि आहे इनकॉग्निटो। असां ॼाणंदा आहियूं बाप ख़ुदि ईंदा आहिनि, उन्हनि जो रूप अलॻि आहे। रावण जो रूप अलॻि आहे, उनखे 5 विकार रूपी रावण चइबो आहे। हाणे रावण राज्य खलास थींदो, पोइ ईश्वरीय राज्य ईंदो। राम राज्य चईंदा आहिनि। सीता जे राम खे न जपंदा आहिनि, माला में राम राम जपंदा आहिनि। उहा परमात्मा खे यादि कंदा आहिनि जो सर्व जो सदगति दाता आहे, हुनखे ई जपंदा रहंदा आहिनि। राम माना गॉड। माला जॾहिं जपंदा आहिनि त कॾहिं कोई व्यक्ति खे यादि न कंदा आहिनि, उन्हनि जी ॿुधी में ॿियो कोई ईंदो ई न। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि राति पूरी थी आहे। इहे कर्म क्षेत्र स्टेज आहे न, जिते असां आत्माऊं शरीर रूपी कपिड़ो धारण करे पाट वॼायूं था। 84 जन्मनि जो पाट वॼाइणो आहे न, पोइ हुन में वर्ण बि ॾेखारींदा आहिनि। छो जी 84 जन्मनि जो हिसाब बि खपे। कंहिं जन्म में कंहिं कुल में कंहिं वर्णनि में ईंदा आहियूं। हिन करे ई विराट रूप बि ॾेखारियो आहे न। पहिरियों आहे ब्राह्मण। सिर्फ़ु सतयुगी सूर्यवंशी में 84 जन्म थी न सघनि। बाबा चईंदा आहिनि कंहिं जन्म कंहिं कुल में कंहिं वर्ण में ईंदा आहिनि, इन करे विराट रूप बि ॾेखारियो आहे। पहिरियों आहे ब्राह्मण। सिर्फ़ु सतयुगी सूर्यवंशी में 84 जन्म थी सघंदा आहिनि। ब्राह्मण कुल में बि 84 जन्म न थींदा आहिनि। 84 जन्म त भिन्न भिन्न नाम रूप देश काल थींदो आहे न। सतयुग सतो प्रधान खां कलयुग तमो प्रधान में ज़रूरु अचिणो आहे। हुननि जो बि टाइम ॾिनल आहे न। मनुष्य 84 जन्म कीअं वठंदा आहिनि, इहे बि सम्झण जी ॻाल्हि आहे। मनुष्य त सम्झी न सघंदा, तॾहिं त बाप चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे, मां बतलायां थो। बाप सम्झाईंदा आहिनि ड्रामा अनुसार सभु भुलिजणो ज़रूरु आहे। हाणे इहा संगम युग आहे। दुनिया त चईंदी आहे कलयुग अञा नंढो ॿार आहे। हाणे त इहे संगम युग आहे। दुनिया त चईंदी आहे कलयुग अञा नंढो ॿार आहे। हिनखे चइबो आहे अज्ञान, घोर अंधियारो। जीअं ड्रामा जे एक्टर्स खे मालूम हूंदो आहे न कि हाणे नाटक पूरो थियणो आहे, 10 मिंट आहिनि। इहे चैतन्य ड्रामो आहे। इहे कॾहिं पूरो थींदो आहे मनुष्य न ॼाणंदा आहिनि। मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि। मनुष्य त घोर अंधियारे में आहिनि। बाप चईंदा आहिनि गुरू गोसाई वेश शास्त्र जप तप आदि सां मां न मिलंदमि। इहे भक्ति मार्ग जी सामग्री आहे। मां त पंहिंजी समय ते ईंदो आहे जॾहिं राति खे ॾींहुं ठाहिणो आहे अथवा अनेक धर्मनि जो विनाश कराए हिकु धर्म जी स्थापना करणी आहे।
जॾहिं सृष्टि चक्कर पूरो थी वेंदो आहे तॾहिं मां स्वर्ग जी स्थापना करां न, झटि बादशाही शुरू थी वेंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां राजाउनि वटि जन्म वठंदासीं, पोइ आहिस्ते तव्हां ॼाणंदा आहियो असां वरी खां कोई राजाउनि वटि जन्म वठंदासीं, पोइ आहिस्ते आहिस्ते नई दुनिया ठही वेंदी। सभु कुझु नयो ठाहिणो पवंदो आहे। बाबा सम्झायो अथई आत्मा में पढ़ाई जे संस्कार व कर्म करण जे संस्कार रहंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठहिणो खपे। बाबा चवंदा आहिनि कि आत्मा में पढ़ाई जा व कर्म करण जा संस्कार हूंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठहिणो खपे। मनुष्य सभु देह अभिमानी आहिनि। जॾहिं आत्म अभिमानी ठहनि तॾहिं परमात्मा खे यादि करनि। पहिरियों आत्म अभिमानी ठहिण जी ॻाल्हि आहे। चवंदा बि आहिनि सभु आहे असां चवंदा बि सभु आहिनि कि असां जीव आत्मायूं आहियूं। इहे बि चवंदा आहिनि कि आत्मा अविनाशी आहे, ये शरीर विनाशी आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे, आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। एतिरो बि चवंदा आहिनि परंतु हिन ते हलंदा न आहिनि। सभु चवंदा आहिनि आत्मा अविनाशी शरीर विनाशी, आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहे। एतिरो बि चवंदा आहिनि परंतु हिन ते हलंदा न आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा निराकारी दुनिया खां ईंदी आहे, हुन में अविनाशी पार्ट भरियलु आहे। असांजी आत्मा में अविनाशी पार्ट भरियलु आहे। इहे भाव वेही सम्झाईंदा आहिनि। पुनर्जन्म वठंदा आहिनि। ड्रामा त हूबहू रिपीट थींदो ई आहे। पोइ क्राइस्ट आदि सभिनि खे अचिणो पए। पंहिंजे समय ते सभु धर्म स्थापन करण वारा ईंदा ई आहिनि, कंदा आहिनि। तव्हांजो हाणे आहे संगम युगी ब्राह्मणनि जो धर्म, उहो आहे पुजारी ब्राह्मण। तव्हां आहियो पूज्य, तव्हां कॾहिं पूजा न कंदा आहियो। मनुष्य त पूजा कंदा आहिनि। तव्हां बाप सम्झाईंदा आहिनि हीअ केतिरी वॾी पढ़ाई आहे न, केतिरी धारणा करणी पए। विस्तार सां धारणा करण में नंबरवार आहे। नट शेल में त सभिनि खे चवंदा आहिनि, सभिनि खे सम्झाईंदा आहिनि कि बाबा रचता आहे ऐं असां उन्हनि जी रचना आहियूं। अच्छा इहे त सम्झंदा आहियो न, बाप आहे। बाप खे सभी भक्त यादि कंदा आहिनि। भक्त बि ॿार बि भक्त बाबा खे पुकारंदा आहिनि। अगरि भक्त भॻवानु आहिनि त पोइ बाबा चई कंहिंखे पुकारनि था। इहे बि सम्झंदा न आहिनि, पंहिंजे खे भॻवानु सम्झी वेठा आहिनि। बाबा चवंदा आहिनि ड्रामा अनुसार जॾहिं अहिड़ी हालति थींदी आहे, भारत बिल्कुलु लास्ट खाते ते में हली वेंदो आहे, तॾहिं मां ईंदो आहियां, बाप ईंदो आहे। भारत जॾहिं पुराणो थिए तॾहिं पोइ मां उनखे नयो ठाहियां। नयो भारत जॾहिं हुयो त ॿियो कोई धर्म हुयो ई न, हिनखे स्वर्ग चइबो आहे। हाणे पुराणो भारत आहे, हिनखे नर्क चइबो आहे। हुते पूज्य हुया, हाणे पुजारी आहियूं। पूज्य पुजारी जो फ़र्क़ु त ॿुधायो आहे न। असां आत्माऊं जो पूज्य, पोइ असां आत्माऊं पुजारी ठही वेंदा आहियूं। असां सो ज्ञानी टू आत्मा, असां आत्मा पुजारी टू आत्मा। हाणे ही पूज्य आपे ही पूज्य आपे ही पुजारी ठहींदी आहे न असां आत्मा। भॻवान खे न चईंदासीं, लक्ष्मी नारायण खे चईंदासीं। त इहे बुद्धि में अचिणो खपे कि असां कीअं पूज्य खां पुजारी ठहींदा आहियूं। बाप चईंदा आहिनि कल्प पहिरियों बि मां ईअं ई ज्ञान ॾिनो हुयो। कल्प ॾींदमि, मां ईंदो ई आहियां कल्प जी संगम युग ते। मुंहिंजो नाम ई आहे पतित पावन। जॾहिं सॼी दुनिया पतित थींदी आहे तॾहिं मां ईंदो आहियां। ॾिसो इहे झाड़ आहे, हिन में ब्रह्मा मथे बीठो आहे। पहिरियों आदि में ॾेखारींदा आहिनि, हाणे सभु पिछाड़ी में आहिनि। जीअं ब्रह्मा पिछाड़ी में प्रत्यक्ष थियो, हूअं ई उहो बि पिछाड़ी में ईंदो न। जीअं ब्रह्मा पिछाड़ी में प्रत्यक्ष थियो, उहो बि पिछाड़ी में ईंदा। जीअं क्राइस्ट आहे त उहो पोइ अंत में ईंदो, परंतु उहो पिछाड़ी याने डाल जे अंत में हुनजो चित्र न ॾेई सघंदा आहियूं, सम्झाए सघंदा आहियूं।
जीअं इहे देवी देवता धर्म जी स्थापना करण वारा प्रजापिता ब्रह्मा आहे, हाणे जार जी एंड में बीठो क्रिश्चन क्राइस्ट बि क्रिश्चन धर्म जो प्रजापिता आहे न। जीअं प्रजापिता ॾिसो कल्प वृक्ष जे शुरू में बि ब्रह्मा बाबा आहे ऐं अंत में बि आहे। उहो पूरे मनुष्य सृष्टि जो बाप आहे, मनुष्य असांजे त ऐं क्राइस्ट खे पंहिंजे धर्म जो पीउ चईंदा आहिनि। त हीअं न की हुनजी डाली जे एंड में असां क्राइस्ट खे ॾेखारियूं, हीअं न। बाबा चवनि था जीअं प्रजापिता ब्रह्मा आहे उहो प्रजापिता क्राइस्ट, प्रजापिता बौद्ध, इहे सभु धर्म स्थापन करण वारी आत्मायूं आहिनि। सन्यासियुनि खे सन्यासियुनि जो शंकराचार्य हुननि जो पिता चईंदासीं। उहो गुरु चईंदा आहिनि उहो गुरु कंदा आहिनि, चईंदा आहिनि असांजो गुरु शंकराचार्य हुयो। त जॾहिं इहा डाल जे आदि में बीहे इहे पोइ जन्म वठंदे वठंदे अंत में ई ईंदा आहिनि। त जॾहिं उहो डाल जे आदि में बीठो आहे इहे पोइ जन्म वठे वठे अंत में ई ईंदा आहिनि। त पेड़ त मथे ख़तमु थींदो न, डाली सां थोरी ख़तमु थींदो। हाणे सभु तमो प्रधान स्टेज में आहिनि, इहे बि वञी करे सम्झंदा। पिछाड़ी में सलाम करणु ज़रूरु ईंदा। जीअं अंत में मतिलबु कि जीअं अंत में हाणे प्रजापिता ब्रह्मा वरी प्रत्यक्ष थिया आहिनि, पहिरियों शुरू में हुया पोइ अंत में। इहे ई हाणे हिन सृष्टि रूपी रंगमंच जे अंत जे समय सभी धर्म वारा बि सलाम ॾियण ईंदा, उहो बि प्रत्यक्ष थींदा कि हा भई इहे न, छो जो बाबा जी न अंत में सभिनि खे सभु मालूम पइजी वेंदो। उन्हनि खे बि चईंदासीं बेहद जे बाप खे यादि करो। बेहद जो बाप सभिनि जे लाइ चईंदा आहिनि देह से देह सभु संबंधनि खे छॾो। हाणे इहे ज्ञान हर हिकु धर्म वारे जे लाइ आहे। इहे देह जे धर्म छॾे पंहिंजे खे अशरीरी सम्झी बाप खे यादि करो। सभु देह जा धर्म छॾे करे पंहिंजे खे अशरीरी सम्झी करे, सभु देह जे धर्म छॾे करे पंहिंजे खे अशरीरी सम्झी बाप खे यादि करो। जेतिरो यादि कंदव ज्ञान जी धारणा कंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। बाबा चवनि था जेतिरो यादि कंदव ज्ञान जी धारणा कंदा वेंदव ओतिरो उच्च पद पाईंदव। कल्प पहिरों जे जेतिरो ज्ञान वरितो हूंदो ओतिरो ज़रूरु अची करे वठंदा, ओतिरो ज्ञान ज़रूरु अची करे वठंदा। तव्हां ॿारनि खे केतिरो फ़कुरु रहणो खपे। असां विश्व जे रचयिता बाप जा ॿार आहियूं। बाप असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, राजयोग सिखलाइनि था। न केतिरी सहज ॻाल्हि आहे, परंतु हलंदे हलंदे थोरी सी ॻाल्हि में संशय अची वेंदो आहे। हिनखे चइबो आहे माया जो तूफ़ान व परीक्षा चइबो आहे। इहे त बाप चईंदा आहिनि कि ग्रस्त व्यवहार में रहणो आहे, सभिनि खे घर बार सुणाया त इहे सभु हिते अची करे वेही रहनि। व्यवहार में बि पास करिणो आहे न, पोइ समय ते सर्विस में लॻी वेंदा। जंहिं धंधे आदि खे छॾियो उन्हनि खे पोइ सर्विस में लॻाईंदा आहिनि त कोई बिगड़ी पवंदो आहे। कोई त सम्झंदा आहिनि श्रीमत में ई कल्याण आहे। बाबा चवनि था कि सभिनि खे हिते छॾे करे छॾी व्यवहार में बि वञिणो आहे। पोइ समय जॾहिं ईंदो त सर्विस में लॻाए छॾींदासीं, धंधे आदि खे छुड़ाए सर्विस में लॻाईंदासीं। पोइ कोई बिगड़ी बि वेंदा आहिनि, कोई त सम्झंदा आहिनि श्रीमत में ई कल्याण आहे, छो जो उहो छॾंदा त ॿिया बिगड़ंदा न। श्रीमत ते ज़रूरु हलणो ई आहे। डायरेक्शन मिलियो उन में पोइ आनाकानी न करणी आहे। सम्झो कंहिंखे किथे सम्झो ॿियो किथे बि मोकिले छॾियो, बि चवनि था सर्विस करो, लेकिन डायरेक्ट श्रीमत प्रमाण जाते बि सर्विस से लॻाइनि बाबा। डायरेक्शन मिलियो उन में पोइ आनाकानी न करणी आहे। बाप हर ॻाल्हि में कल्याणकारी आहे। माया ॾाढी चंचल आहे। ॾाढा आहिनि जो सम्झंदा आहिनि ईअं रहण सां त कोई धंधो आदि करो, कोई सम्झंदा आहिनि शादी करो। छो जी बाबा जे घर में बि सर्विस पहिरियों त लॻंदो आहे हा अचूं,
लेकिन अचण खां पोइ कंहिंखे लॻंदो आहे अरे ईअं रहण खां त असां धंधो करूं, शादी आदि करे वठूं, बुद्धि चक्र खाईंदी रहंदी आहे। त बाबा हाणे इहा ब्राह्मण परिवार जे बारे में ॻाल्हियूं था ॿुधाइनि। किथे बाबा हाणे बौद्ध क्राइस्ट जे बारे में ॿुधाइनि पिया, किथे हाणे बाबा ब्राह्मण परिवार जे बारे में ॿुधाइनि था कि बुद्धि चक्र खाईंदी रहंदी आहे, पोइ पढ़ाई खे छॾे ॾींदा आहिनि। कोई त बाप सां गारंटी कंदो आहे असां श्रीमत ते ज़रूरु हलंदासीं। उहा आहे आसरी मत, इहा आहे ईश्वरीय मत। आसरी मत ते हलण सां ॾाढी कड़ी सजायूं खाईंदा। उन्हनि पोइ गरुड़ पुराण में डराइण जे लाइ रोचक ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथई, जंहिंसां जास्ती पाप न करनि, परंतु पोइ बि सुधरदा थोरी आहिनि। इहे सभु पाप सम्झाईंदा आहिनि। ज्ञान जो सागर कोई मनुष्य खे न चईंदासीं। ज्ञान जो सागर नॉलेजफुल बाप सम्झाईंदा। बाबा चवंदा आहिनि कि माण्हू एॾियूं एॾियूं ॻाल्हियूं लिखी अथनि, पढ़ंदा बि आहिनि, सुधरदा न आहिनि। इहे सभु पाप सम्झाईंदा आहिनि। ज्ञान जो सागर कोई मनुष्य खे न चईंदासीं। ज्ञान जो सागर नॉलेजफुल बाप सम्झाइनि था। जो सम्झंदा आहिनि उहो पोइ सम्झाईंदा आहिनि, चवंदा आहिनि हीअ त ठीकु ॻाल्हि आहे, असां पोइ ईंदासीं। त बाबा जी ॻाल्हियूं अगरि कोई ॿुधे ध्यान सां त उन्हनि खे ॾाढी सुठी सुठी, छो बाबा त हमेशह सही ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि न, जो माण्हू सम्झंदा न आहिनि, एक्सेप्ट न कंदा आहिनि। हिते जॾहिं चईंदा आहिनि न कि बाप असांखे सम्झाईंदो आहे त उहे ॻाल्हियूं सम्झंदा बि आहिनि, एक्सेप्ट बि कंदा आहिनि। बसि प्रदर्शनी सां ॿाहिरि निकिता पोइ खलास थी वेंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि कि हा असां वरी ईंदासीं। हा कोई 2-3 निकिरंदा त बि सुठो। प्रजा त ॾाढी ठहिणी आहे, वरसो पाइण लाइ कोई मुश्किल निकिरंदो आहे। मतिलबु के जे थोरो बि ज्ञान ॿुधियो न, हा भई थोरो सो बि उहा हुनजी बुद्धि ज्ञान में हुन प्रदर्शनी खे सम्झी त वरसो त मिली वियो। लेकिन पुरुषार्थ करे बाबा खां वरसो वठूं, उनजे लाइ त मुश्किल निकिरंदा आहिनि। राजा रानी जा 1-2 ॿार हूंदा न, महाराजा महारानी जा 1-2 ॿार हूंदा, उन्हनि खे राजकुल चइबो आहे। ठीक आहे न, 1 बालक ऐं 1 बालकी हूंदी त हुनखे राजकुल चइबो। प्रजा त केतिरी ढेर ठहिणी आहे, लेकिन महाराजा महारानी जा ॿार त 1-2 ई हूंदा न, बाक़ी प्रजा त ढेर जी ढेर ठहिणी आहे। प्रजा त झटि ठहींदी, राजायूं थोरी ठहींदा आहिनि। राजा रानी खे ठहिण में थोरो टाइम लॻंदो आहे, छो जो गुण संस्कारनि खे धारण करणु, ओड़ा संस्कार ठाहिणु। हाणे जॾहिं रहम दिल दया क्षमा भाव हर श्रीमत खे धारण करणु, हर गुण शक्ति खे धारण करण वारी आत्मायूं ई त उते महाराजा महारानी ऐं उन जा ॿार ठहींदा न। उहे स्टेट जा राजा रानी, उन्हनि जा बि ॿार खपनि, बाक़ी प्रजा त ढेर जी ढेर ठहिणी आहे। बाबा चवनि था प्रजा त झटि ठहींदी वेंदी आहे, राजायूं थोरी झटि ठहींदा आहिनि। 16,108 त्रेता जे अंत में वञी करे ठहींदा। प्रजा त करोड़ों जी अंदाज में हूंदी। इहे सम्झण जी ॾाढी विशाल बुद्धि खपे। बाबा चवनि था असां पालौकिक बाप खां वरसो था वठूं। बाप जो फरमाना मूंखे यादि करो, बाप जो फरमाना मूंखे यादि करो ऐं वरसे खे यादि करो। मनमना भव मथ्याजी भव, स्वर्ग आहे विष्णुपुरी ऐं इहो आहे रावणपुरी। शांतिधाम सुखधाम ऐं दुखधाम इहे बाप सम्झाईंदा आहिनि। बाप खे यादि करण सां अंत मते सुगति थी वेंदी आहे। भक्ति मार्ग में सम्झो श्री कृष्ण खे यादि कंदा आहिनि, परंतु ईअं थोरी श्री कृष्णपुरी में पहुची आहे कोई। श्री कृष्ण खे यादि करण सां श्री कृष्णपुरी में थोरी पहुची वेंदा भक्ति मार्ग में। न करे करे श्री कृष्णपुरी में वञी करे ध्यान में रास करे लौटदा। करे श्री कृष्णपुरी में वञी करे ध्यान में रास आदि करे पोइ लौटदा। अगरि ध्यान दीदार में बि वेंदा त उते वञी करे पोइ लौटी ईंदा। उहो थींदी आहे नौदा भक्ति जो प्रभाव, जंहिंसां उनखे साक्षात्कार थींदो आहे।
मनोकामना पूरी थींदी आहे। बाक़ी सतयुग त सतयुगी आहे न, हुते वञण जे लाइ नौदा पढ़ाई खपे, नौदा भक्ति न, पढ़ंदा रहो, मुरली ज़रूरु पढ़णी खपे, सेंटर ते ज़रूरु वञिणो आहे। पढ़ंदा रहो, मुरली ज़रूरु पढ़णी आहे, सेंटर ते ज़रूरु वञिणो आहे, न त मुरली वठी करे घर में ज़रूरु पढ़ो। बाबा चवनि था कि हिते आहे नौदा पढ़ाई, पढ़ंदा रहो, मुरली ज़रूरु सभिनि खे पढ़णी आहे, सेंटर में ज़रूरु वञिणो आहे, न त मुरली घर में ज़रूरु पढ़ो। कोई के चइबो आहे सेंटर ते वञो, हर हिकु कंहिंखे चईंदा आहिनि सेंटर ते वञो, हर हिकु जे लाइ अलॻि अलॻि आहे। बाबा सभिनि जे लाइ न चईंदा आहिनि कि घर में वेही करे पढ़ो, कंहिंजे लाइ बाबा चईंदा आहिनि भले सेंटर ते वञो। सभिनि जे लाइ हिकु ॻाल्हि न थी सघंदी, ईअं न बाबा चईंदा कि दृष्टि ॾेई करे खाओ बसि, परंतु बाबा चईंदा आहिनि लाचारी हालत में ॿियो कुझु न करे सघंदा आहियो त दृष्टि ॾेई करे खाओ। लाचारी हालत में ईअं न असांखे सुविधा मिले थी त बि अगरि असां उनखे अपनायूं नथा त ईअं न करिणो। अगरि असांखे बिल्कुलु ई सुविधा नथी मिले, लाचारी हालत में बाबा चवनि था कुझु न करे सघंदा आहियो त दृष्टि ॾेई करे खाओ। बाक़ी सभिनि जे लाइ बाबा ईअं थोरी चईंदा आहिनि, जीअं बाबा कोई खे चईंदा आहिनि बाइस्कोप ते भले वञो, परंतु इहे सभिनि जे लाइ न आहे। कोई सां गॾु वञिणो पवंदो आहे त उन्हनि खे बि नॉलेज ॾियणी आहे, इहा हद जो नाटक आहे, इहा बेहद जो नाटक आहे, त सर्विस करणी पए। इहे न सिर्फ़ु ॾिसण लाइ वञूं था, हुन नाटक में बि अगरि असां ॾिसूं था, मूवी ते वञूं था, हुन थिएटर में हुन मूवी में जेतिरा एक्टर अचनि था हुननि जी आत्माउनि खे ॾिसो, हुननि जे प्रति शुभकामना करो। हुननि जे जेको बि तमो प्रधानता वारो पाठ थो हले, लड़ाई झगड़ो या जो बि, त हुन संकल्प करो हिननि जो सभु तमो प्रधानता ख़तमु थी थींदी वञे, इहे सभु हीअं गंदगी मां निकिरंदा था वञनि। हुते बि वेही करे संकल्प सां सर्विस करो, ईअं न सिर्फ़ु ॾिसण लाइ था वञो, शमशान में बि वञी करे सर्विस करिणो पए। त जंहिंजे बि सम्झो कि शरीर छॾे वञो था त हुते बि अगरि शमशान में वञी था सघो त हुते बि वञी करे सर्विस करो। बाबा चवंदा अच्छा मीठे मीठे सिखियल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार बाप जी हर ॻाल्हि में कल्याण, इहे सम्झी निश्चय बुद्धि थी करे हलणो आहे। बाप जी हर ॻाल्हि में कल्याण, जेको बाप चए उन में कल्याण समायल आहे, हीअ सम्झी करे निश्चय बुद्धि थी करे हलणो आहे। कॾहिं बि संशय में न अचिणो आहे, हीअं छो थो थिए, हीअं छो थो चए। श्रीमत खे यथार्थ रीति सम्झणो आहे। बाप जी हर ॻाल्हि में कल्याण, हीअ सम्झी निश्चय बुद्धि थी करे हलणो आहे। कॾहिं बि संशय में न अचिणो आहे असांखे, कीअं छो थो थिए। श्रीमत खे यथार्थ रीति सम्झी न, बाबा हीअं चयो अथई, लेकिन बाबा कंहिंखे लाचारी हालत में छा चईंदा आहिनि। बाबा जी पक्की श्रीमत खे अगरि असां जेतिरो पालन करे सघूं उहो ठीकु आहे, लेकिन कॾहिं कॾहिं अहिड़ा इंसिडेंट घर गृहस्थी में रही करे ईअं थिए थो त हुन केस में असांखे हुन केस जे लाइ बाबा असांखे श्रीमत ॾिनी अथई। कुझु बि खाई सघंदा आहियो, टीवी मूवी ॾिसी सघंदा आहियो, त इहे असांखे ध्यानु रखिणो खपे। ॿियो आहे आत्म अभिमानी रहण जो अभ्यास करिणो आहे। ड्रामा में हर एक्ट जो हर एक्टर खे अनादि पाठ आहे, इन करे साक्षी थी करे ॾिसण जो अभ्यास रखो। ईअं न ईअं छो थो करे, ईअं छो थो करे, न हर हिकु आत्मा पंहिंजो पंहिंजो पाठ एक्यूरेट वॼाए थी। मुंहिंजो पाठ छा आहे, सर्व जे प्रति शुभ भावना शुभकामना करणु, मुंहिंजो पाठ इहो आहे। सभिनि खे दुआयूं ॾियणु, सभिनि जो भलो थिए, सभिनि जो कल्याण थिए, सभी आत्मायूं ख़ुशि रहनि, शांति रहनि, सुखी रहनि।
वरदान सिधा सेफ्टी जी लकीर जे अंदरि परमात्मा चित्र छाया जो अनुभव करण वारी माया जी आत्मा ठहूं। बाप ऐं मां ये सेफ्टी जी लकीर आहे, ये लकीर ही परमात्मा छत्र छाया आहे। जो हिन चित्र छाया जी लकीर जे अंदरि आहे उन वटि माया अचण जी हिमत बि न रखंदी आहे। पोइ महिनत छा थींदी, रुकावट छा थींदी आहे, विघ्न छा थींदो आहे, इन शब्दनि सां अविद्या थी वेंदी। सदा सेफ रहंदो, बाप जी दिलि में समायल उहे रहंदो। इहे सभिनि खां सहज ऐं तीव्र गति में वञण जो व माया जी ठहिण जो पुरुषार्थ आहे। स्लोगन आहे, दिव्य गुणनि जे सर्व अलंकारनि सां सजे सजाए रहो त अहंकार अची न सघंदो आहे। दिव्य गुणनि सां सदा दिव्य गुणनि जे सर्व अलंकारनि सां सजे सजाए रहो त अहंकार अची न सघंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।